आख़िर ही सफ़ेद रीश बुज़ुर्ग केरु आहे जंहिंजे दीदार लाइ एॾियूं तयारियूं कयूं पियूं वञनि। संदसि इस्तक़बाल जे लाइ ॿुढड़ा तोड़े ॿार, नंढा तोड़े वॾड़ा, न्याणियूं तोड़े अमड़ियूं रस्तनि ते नेण विछाए वेठियूं आहिनि। आख़िर हिन बुज़ुर्ग सां हिननि जो कहिड़ो रूहानी रिश्तो आहे जो हिन सख़्त सीअ में बि संदसि जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। अॼु पाण ज़िक्र कंदासीं हिन सफ़ेद रीश बुज़ुर्ग साईं सुबहतुल्लाह शाह राशिदी जाने पीर साईं पागारो, जेको मौजूदा 8हों पीर पागारो आहे, जंहिं सिंध में पंहिंजे रूहानी दौरे जी शुरूआत कई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में थींदड़ हिन रूहानी दौरे में शरीक हुर्र फ़क़ीरनि जी शिरकत त चङनि भलनि जूं मतियूं ई मुझाए छॾियूं। हर पासे हू जूं सदाऊं, हर तरफ़ भेज पगारा जे नारनि मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त सॼी सिंध ॼण त हुर्र फ़क़ीरनि जी आहे। हूअं बि त सिंध बुज़ुर्गनि ऐं औलियानि जी सरज़मीन आहे, जिते हमेशह औलियानि जा आस्थान रहिया आहिनि। पीर साईं पागारे जे हिन रूहानी सफ़र खे काफ़ी माण्हुनि तोड़े जो सियासी रंग ॾिनो, पर हक़ीक़त उहा आहे त पीर साईं जो ही सफ़र हिकु निज रूहानी सफ़र आहे, जंहिंमें हुन हर वस्ती तोड़े वाहण में वञी अमन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो। न्याणे जी तालीम जे दर्स सां गॾु उन्हनि जे हक़नि जूं ॻाल्हियूं कयूं, ऐं उहो ई सबबु हुयो जो साईं जन सां हिन रूहानी सफ़र में संदसि जूं 2 न्याणियूं बि शरीक हुयूं। जिते बि विया सिंध जी शादाबी ऐं पंहिंजे फ़क़ीरनि तोड़े हर आम तोड़े ख़ासि जी भलाईअ लाइ बारगाहे इलाहीअ में पंहिंजा हथ दुआ जे लाइ बुलंद कया ऐं पंहिंजे रब जे आॾो हिन धरतीअ जी सलामतीअ लाइ ॿाॾायो आहे। असांखे पूरी पक आहे त बारगाहे इलाहीअ ॾांहुं खयल ही बुज़ुर्ग जा हथ ख़ाली कोन वरंदा ऐं सिंध सदाईं आबाद रहंदी ऐं शाद रहंदी। आमीन।